दुकान बंद करा और उसकी जुर्माना करा। खाने के लिए आप इस्तेमाल करवा रहे हो, सफाई देखो, हालत देखो। इसको गिरफ्तार करो, इसको 3 दिन के लिए अंदर कर दो फिलहाल। चल असां सम्झूं था ये नाले मात्र जेको टीमूं वो अची जेको सर्वे करे वञनि थियूं उन के बाद में उहा साॻी पोजीशन हूंदी आहे। नाज़रीन, मिरपुर ख़ासि ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। ताज़ो ई रमज़ान जो जीअं चंड ॾिठो उन खां ॿिए ॾींहं खां ई जेको आहे वापारियुनि पारां जेके अघु चोट चाढ़े छॾिया आहिनि। जेके बि आम वापे जूं शयूं आहिनि उन खां अलावा जेके बि फ्रूट आहिनि उन्हनि जा अघु चोट चाढ़े छॾिया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया थोरे असिस्टेंट कमिश्नर पारां कुझु छापा त हया विया आहिनि, मगर उन्हनि ते जेको घटि ॾंड हणण बावजूदि जेको हिन वक़्तु ताईं मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि उन खां अलावा मिरपुर ख़ासि शहर जे अंदरि जेके बि वापारी आहिनि उन्हनि पंहिंजे मर्ज़ी अघु क़ाइमु करे छॾिया आहिनि। ऐं हिन वक़्तु असां केतिरे ई मिरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में असिस्टेंट कमिश्नर पारां जेके छापा बि लॻाया विया, कुझु ॾंड बि विधा विया, उन बावजूदि अघनि ते को बि कंट्रोल न थियो। उन हवाले सां मिरपुर ख़ासि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जीअं न्यू टाउन जो इलाइक़ो आहे, उन खां अलावा जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उन्हनि में होटलूं सरेआम खुली रहियूं आहिनि। उते जेके पुलिस एहलकार बि ड्यूटी करे रहिया आहिनि, ट्रैफिक पुलिस एहलकार बि ड्यूटी करे रहिया आहिनि। ऐं एतिरी त मार्केट जे अंदरि रश आहे जेके ख़ासि तौर ते असीं तव्हांखे ॾसियूं अक़लियत वारनि जूं होटलूं बंदि पियूं आहिनि, जेके मुसलमाननि जूं होटलूं उहे चालू आहिनि। चयो वियो वञे थो त असांखे परमिशन ॾिनी वई आहे, पर जेॾीमहिल परमिशन उन जा लेटर ॾिसूं था त उन्हनि में 2016 गुज़िरियल साल जी डेट लिखियलु आहे। ऐं हिन वक़्तु मिरपुर ख़ासि जेको ताज़ो जीअं कुझु रोज़ा थी विया आहिनि या ईद वेझो ईंदे ई मिरपुर ख़ासि शहर जे मेन मार्केट चौक ते असां मौजूदु आहियूं, जिते वॾे तइदाद में रश बि थींदी आहे। मिरपुर ख़ासि जे SSP ऐं इंतिज़ामिया पारां हिते जेको आहे कंट्रोल रूम बि क़ाइमु कयो वियो आहे। उन हवाले सां कंट्रोल रूम ते वेठल हितां जो जेको इंचार्ज आहे सब इंस्पेक्टर, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियो त हुनजो छा चवणु आहे। सर, छा सबबु आहे कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे, हिन जो कहिड़ो कमु हूंदो आहे? तो शहर में के जेब कतरा या के बदमाश माण्हू अचनि था या को रश थिए उनखे कंट्रोल करण लाइ पुलिस जे नफ़र लॻाईंदा आहियूं, जो उनखे माहौल खे बहितर करण जे लाइ। अक्सर इहे शिकायतूं ईंदियूं आहिनि त ईद जे टाइम ते ख़ासि तौर ते जेके जेब कतरनि जो हुते आज़ार हूंदो आहे। अॼु ताईं जेके ही कंट्रोल रूम क़ाइमु थियनि था उन मञा को अहिड़ो माण्हू गिरफ़्तार थियो आहे या माण्हुनि शहरियुनि पारां का शिकायत ते दर्ज कई वई आहे या न? पहिरियां गिरफ़्तारियूं कयूं आहिनि, 2-3 माण्हू गिरफ़्तार कयो, उनखां पोइ ठापुर आहे। हाणे शहर जी का शिकायत दुकानदार जी कान्हे। सर, मिरपुर ख़ासि शहर तक़रीबन शाम जे टाइम ते ईअं सम्झो त माण्हुनि लाइ खोड़ सारा मसइला जी मेन चौक ते तव्हां वेठा आहियो, हिते तमामु ट्रैफिक जाम थिए थी, रोज़ेदारनि खे सख़्तु परेशानी थिए थी। उन हवाले सां छा कंट्रोल रूम ते जेके बि एहलकार मौजूदु आहिनि सिर्फ़ु हिते टेंट में ई मौजूदु हूंदा आहिनि या उहा ट्रैफिक अॻिते पोइ कनि जी रोज़ेदारनि खे तकलीफ़ न थिए? साईं, जीअं शहर में आहे खिसकपुरा बाज़ार आहे, हिन में सभु मोकिलियूं था, उनखां पोइ ॿाहिरि चौराहनि ते पुलिस वारा बि लॻाइनि था जीअं रश खे हटाइण जे लाइ, रक्षनि खे हिनखे कंट्रोल करण लाइ बाक़ाइदा पुलिस वारा लॻाईंदा आहियूं। असीं मार्केट चौक ते ॾिसूं था तक़रीबन सॼी पुलिस जूं 8 खां 10 मोबाइलूं मौजूदु आहिनि। उन बावजूदि शहर जा जेके मेन इलाइक़ा आहिनि सभु होटलूं खुलियूं पियूं आहिनि, मिठाई जा दुकान खुलिया पिया आहिनि। एतिरे ताईं त सिर्फ़ु हुननि खे कनात वग़ैरह ॾिनल आहे या सरेआम खोलियो आहे। छाजे करे पुलिस जो कहिड़ो किरदारु आहे पुलिस हुनखे बंदि कोन्ह थी कराए? इहो त हर इलाइक़े जे थाणे जे SHO जो कमु आहे त हुनखे केतिरो कंट्रोल थो करे, आया परमट आहे या न, उहो हुनजो चेक करण जो कमु आहे। असांजे शहर जो आहे माहौल जो त असांखे कवर कयूं पिया। न, हिन खां पहिरीं जेके के माण्हुनि अहिड़ी शिकायतूं कयूं आहिनि जेके बि सरेआम जेका रोज़ेदारनि जेके दुकान खोले वेठा आहिनि या मिठाई जा दुकान, के शहरियुनि जी तरफ़ां शिकायतूं दर्ज थियूं आहिनि तव्हां वटि? असां वटि अञा न आया आहिनि हिते अञा ताईं शिकायत खणी कोन आया आहिनि, पर थी सघंदो वॾे अफ़सरनि ताईं विया हुजनि, असां ताईं न आया आहिनि। केतिरा पुलिस एहलकार मौजूदु हूंदा आहिनि तव्हांजे कंट्रोल रूम ते? असांजे कंट्रोल रूम ते मूं इंचार्ज खां सवाइ 4-5 पुलिस वारा, 2 लेडी कांस्टेबल, बाक़ी ॿिया मुख़्तलिफ़ पिकटुनि ते आहिनि, मरहल ते शहर में लॻल आहिनि। नाज़रीन, सिंध TV न्यूज़ जी जी टीम मिरपुर ख़ासि जे मार्केट कमेटी ते चौक ते पहुती त मिरपुर ख़ासि जो असिस्टेंट कमिश्नर उन साॻी जॻह ते पहुची वियो जिते शहरनि पारां दावूं कयूं पियूं वियूं त जेके असां खां वधीक अघु वरिता पिया वञनि। उन हवाले सां मिरपुर ख़ासि शहर जी मुख़्तलिफ़ होटलनि जी बि निशानदी कई, जंहिंमें हिन वक़्तु असां ॾिसी रहिया आहियूं जेका होटल खुली रही आहे उनजी सफ़ाई त बिल्कुलु न हुअण जे बराबरि आहे। उन खां अलावा को बि हिते को स्टाफ कोन्हे, को बि चौक कोन्हे जंहिंजे करे होटल सरेआम हली रहियूं आहिनि। हिन खां अलावा केतिरियूं होटलूं हिन वक़्तु बि जेको आहे मिरपुर ख़ासि शहर जे अंदरि हली रहियूं आहिनि। उन हवाले सां होटल जे मालिक ॻाल्हि ॿोल था करें, उनसे छा चवना? चाचा, क्या नाम है आपका? मेरा नाम मोहम्मद इकबाल। ये क्या आपको परमिशन मिली हुई है? जी, परमिशन मिली है हाई कोर्ट से। हाई कोर्ट से मिली हुई है? नहीं, ये कैसे खोलते हैं? हमेशा खुलती है या कोई इधर स्टाफ है वगैरह? नहीं,
ये अभी हमने लिए तकरीबन 1 साल हुआ है इसको लिए हुए। तो अभी हमने परमिशन लिया हाई कोर्ट से। जी जी, किसकी इजाजत है आपने? हाई कोर्ट से लिए। हाई कोर्ट ने कहा मुझे ऑर्डर दिखाएं जहाँ पे परमिशन दिखाओ। ये ऑर्डर है ना साईं हाई कोर्ट का। हाई कोर्ट का ऑर्डर पड़ा है। है, इसमें कुछ हाँ, भी नहीं है। क्या ऑर्डर नहीं? इसमें है कि एहतराम रमज़ान के ऑर्डिनेंस के तहत खुलेंगे और एहतराम रमज़ान का आपको सेशन से परमिशन लेनी है। ठीक है, आपका ना अस्पताल है यहाँ पे, ना स्टॉप है। नहीं कहाँ है, कौन सी अस्पताल है यहाँ पे? ये तो मार्केट के बीच में है। आप किससे के नहीं, आपने तो दिए मगर उन्होंने जनरल ऑर्डर कर दिया है। ये तो ऑर्डर मेरे पहले रमज़ान को मेरे पास आ गया था। इसमें कुछ भी नहीं लिखा है कि आपको अलो किया है। इसमें किसने कहा आपने अलो किया? उन्होंने ये सीधा सीधा लिखा हुआ है कि एहतराम रमज़ान ऑर्डिनेंस के तहत करेंगे। ठीक है, एहतराम रमज़ान के जो चंद लगे ABCD हैं, अस्पताल है, रेस्ट, ठीक है, बाउंड्री के अंदर हो, बाउंड्री के अंदर ये इसको छोड़ो कॉपी को ना आप मुझे। ये जनरल ऑर्डर है, आपको कहाँ है इजाज़त नामा? आपके पास कहाँ है? आपने इजाज़त नहीं, ये नहीं है। नहीं, आप इससे नहीं कर सकते, इससे नहीं कर सकते आप। ये आप गलत कर रहे हैं। थाने के अंदर भी इसके अंदर थाने को छोड़ो ना, थाने का क्या वास्ता है इससे? अस्पताल मैं मजिस्ट्रेट हूँ और आप नहीं कर सकते ये। ठीक है, आप इसको बंद करें अभी, आज बंद करें। आप हाई कोर्ट से ऑर्डर लेके आज नहीं, आप इसको इसी वक्त बंद करेंगे। पहले बंद करेंगे 4 बजे के बाद या 5 बजे के बाद रूटीन से खोल लें। ठीक है, बंद करें इसको इसी वक्त। ठीक है, इस पर जुर्माना करो 5000 रुपये। ठीक है, इसको 5000 फिलहाल जुर्माना करो। आज वार्निंग देते हैं, आइंदा खुला आप सेशन के पास चले जाओ, जज साहब के पास, वहाँ से उसकी परमिशन ले लो, फिर खोल लो, हमें इजाज़त, कोई मसला नहीं है। ठीक है, इस पर फिलहाल जुर्माना करो, इसका दुकान बंद कराओ और इसको जुर्माना करो। नाज़रीन, मीरपुर ख़ास जी इंतज़ामिया पारां जेको मीरपुर ख़ास जे मेन मार्केट चौक ते कंट्रोल रूम त क़ाइमु कयो वियो आहे। जेके बि पुलिस एहलकार आहिनि उते कंट्रोल रूम जे अंदरि ई कुर्सियुनि ते वेठा आहिनि, उते मौजूदु आहिनि। मगर मीरपुर ख़ास शहर जे अंदरि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदरि सेटेलाइटुनि ते, जरवारी शाख ते, मार्केट चौक, न्यू टाउन में सभई होटलूं जेके सरेआम हलनि पियूं, पुलिस के जेको मंथली ॾेई रहिया आहिनि। मगर हिते जेको कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे, उन्हनि पुलिस एहलकारनि जा तव्हां वीचार ॿुधा त उन्हनि जो चवणु त असांखे सिर्फ़ु का बि शहर जे हवाले सां का कंप्लेन ईंदी त उहा दर्ज करणी आहे, या कोड़ो जेब वग़ैरह कटिजे त उन हवाले सां असां हिते कंट्रोल रूम क़ाइमु कयो आहे, जंहिं ते तक़रीबन 8 खां 10 पुलिस एहलकार 24 कलाकनि ताईं मौजूदु आहिनि। हिन वक़्तु मीरपुर ख़ास शहर वासियुनि सां अचो त ॻाल्हि ॿोल करियूं त उनजो छा चवणु आहे। मीरपुर ख़ास शहर में रमज़ान जो मेनू ईंदे ई वापारियुनि पारां पंहिंजा अघु पंहिंजी मर्ज़ी जा मुक़ररु करे छॾिया आहिनि। टाउन कमेटी हुजे, बल्दिया हुजे या जेका ज़िले इंतज़ामिया वारा आहिनि, उहे हिननि अघनि ते कंट्रोल करण में बिल्कुलु नाकाम विया आहिनि। जेके बि वापारियुनि पारां पंहिंजी मर्ज़ी जा अघु मुक़ररु करण ख़िलाफ़ु माण्हुनि एहतजाज बि कया आहिनि, उन बावजूदि हुननि जी केरु कोन पियो ॿुधे। सर, छा पोज़ीशन आहे? ताज़ो रमज़ान जो मेनू आयो आहे, मार्केट कमेटी में असीं ॾिसूं था त हिननि पंहिंजो लिस्टूं त हणी छॾियूं आहिनि, मगर लिस्टनि में अघु हिकिड़ा आहिनि ऐं जेके ठेले वारा अघु ॿिया पिया ॾियनि। इन खां अलावा आम वाइपे जी शयुनि में तमामु महांगाई चोट ते चढ़ी वई आहे। इहा कंहिंजी ज़िम्मेदारी आहे? छाजे करे कंट्रोल कोन थो थिए? इहा हक़ीक़त इहा आहे त रमज़ान शरीफ़ जो मुक़दस महीनो जीअं आयो आहे, जीअं शुरू थियो आहे, तीअं हिते जेको आहे सो हर शइ, फ्रूट खां वठी हर शइ ते जेको आहे सो पंहिंजो रेट ईअं ॿीणा लॻा पिया आहिनि। जॾहिं त उन मुक़दस महीने में थियणु ईअं खपंदो हो त फ्रूट ग़रीब जो ग़रीब माण्हू आहे, खजूर ग़रीब जो ग़रीब माण्हू आहे, रोज़ इफ़्तार करण लाइ उनखे इहे शयूं ज़रूरी इफ़्तारी करण लाइ इहे शयूं जेको आहे सो हूंदियूं घुरिबल हूंदियूं आहिनि। पर हिते जेको त रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थियण खां पोइ इन्हनि शयुनि जा अघु जेको त चोट चढ़ियल आहिनि। हींअर जेको त तव्हां रमज़ान शरीफ़ खां 10 ॾींहं पहिरीं जेको आहे सो तव्हां जेको त जेकर सर्वे कंदो त केला जेको त 30 रुपया दर्जन हुआ। हींअर उहे केला जेको आहे सो कचा जेको त पाल में पालियल जेको आहे सो उहे 80 रुपया खां 90 रुपया 100 रुपया जेको त दर्जन विकामिया वञनि था। जॾहिं त उहे केला जेकॾहिं ज़मींदारनि खां ई वठनि त ज़मींदारनि खां मुंहिंजे ख़्याल में 200 रुपया छुगो जेको आहे उहो बि कोन थो ख़रीद कयो वञे। पर हिते जेको आहे सो आवाम जी खल जेको आहे सो हिते जा जेको आहे सो पंहिंजो जेको वापारी आहिनि ऐं हिते जा जेको आहे सो इहे आहिनि उहे उबती खल लाहे रहिया आहिनि। मतिलबु तव्हां इहो ॿुधाइजो मीरपुर ख़ास शहर जे अंदरि जेको जीअं रमज़ान जो महीनो आयो आहे, भला अघनि ते को कंट्रोल थियो आहे या को कोन साईं, को कोन थियो आहे। बीणो रहंदो चवण पंजूण करे छॾियो अथनि साईं। हर शइ ते साईं अहिड़ी लूट मार कई अथनि साईं।
जो ग़रीब माण्हू त साईं पुॼी नथो सघे। ग़रीब किथां रोज़ो खोले वीचारो, किथां खजी जो साईं रो खजी जेके 30 रुपया पा उहे साईं 150 रुपया पा लॻी पई आहे खजी। इहा साईं हालत लॻी पई आहे। छाजो रमज़ान में का बि साईं रिआयत कोन ॾिनी। छा था सम्झो अहिड़ी सख़्तु गर्मी जे अंदरि ही सभु होटलूं बि खोलियो वेठा आहिनि, केबिनूं खोलियूं पियूं, सरेआम मिठाई जा दुकान खोलिया पिया आहिनि। छा इहे पैसा था ॾियनि? इन जो केरु ज़िम्मेदार आहे? इन्हनि जी साईं इंतिज़ामिया ज़िम्मेदार आहे। इन्हनि जी इंतिज़ामिया ज़िम्मेदार आहे साईं। जेको खोलियो वेठा आहिनि हुन जी इंतिज़ामिया ज़िम्मेदार आहे साईं। तो सब साईं लूट मार पंहिंजी लायो वेठा आहिनि साईं। क्या मसला है? मीरपुर शहर के अंदर व्यापारियों ने जो अपनी मर्जी के भाव कर दिए हैं और जो लिस्ट है उसके मुताबिक नहीं दे रहे हैं, वो गरीब लोग कैसे रोज़ा रखेंगे, कैसा रोज़ा खोलेंगे? साईं आप यकीन करेगा, मैं डेली टीवी देखता हूँ। अभी कुछ दिन पहला मैंने टीवी देखा था। अमेरिका में, कनाडा में, ब्रिटिश के अंदर सब मुसलमानों के लिए फ्रूट के लिए ख़ास तौर पे ऑफ़र है, ख़ास तौर पे स्पेशल ऑफ़र किया है गवर्नमेंट के लिए। वो साईं हमारा पाकिस्तान का अंदर वो ख़ास तौर पे मीरपुर ख़ास में साईं ये फ्रूट इतना महंगा है, गरीब आदमी कमा नहीं सकते। हम देखो रक्शे वाले हम नहीं ले सकते हैं, हम लोग बस अपना रोटी आटा उसके साथ कर रहे हैं। हम लोग फ्रूट के साथ हम लोग साईं नहीं रोज़ा खोल सकते। खजूर भी महंगा है, फ्रूट महंगा है, सेब देखो साईं, तरबूजा देखो, गरमा देखो, हर चीज़ महंगा है साईं, बहुत महंगा है। हम गरीब किधर जाएं? ये नवाज शरीफ का जब से गवर्नमेंट आया यकीन करो हम लोग बहुत तंग है, अल्लाह की कसम। रमज़ान होता है, रमज़ान का महीने में हर मुल्क में फ्रूट का ऑफ़र होता है, हर चीज़ का, लेकिन हमारा पाकिस्तान का अंदर ऑफ़र नहीं है। जब ऐसा रमज़ान शुरू होता है ना, पहला दूसरा दिन डायरेक्ट डबल रेट में बेचते हैं। ये तो बहुत जुल्म है मेरा भाई। जुर्माना करो, इसका दुकान बंद कराओ और इसकी जुर्माना करो। खाने के लिए आप इस्तेमाल करवा रहे हो, सफाई देखो, हालत देखो। इसको गिरफ्तार करो, इसको 3 दिन के लिए अंदर कर दो फिलहाल। चल पर असां सम्झूं था ये नाले मात्र जेको टीमूं वो अची जेको सर्वे करे वञनि थियूं, उन के बाद में उहा साॻी पोजीशन हूंदी आहे। नाज़रीन, मीरपुर शहर वासियुनि जा तव्हां वीचार ॿुधायो था। हिननि जो चवणो त मीरपुर शहर में सरेआम होटलूं खुलियूं पियूं आहिनि, उन खां अलावा मिठाई जा दुकान खोलिया पिया आहिनि, या वॾियूं वॾियूं जेके बेकरियूं आहिनि उहे सभु खुलियूं पियूं आहिनि। मगर ज़िले इंतिज़ामिया तोड़े असिस्टेंट कमिश्नर हुजनि या पुलिस एहलकारनि उनखे बंदि कराइण में बिल्कुलु नाकाम विया आहिनि। शहर वासियुनि जो इहो चवणो हो त जेके बि होटलूं खुलियल आहिनि उहे गैर क़ानूनी तौर उनखे परमिटूं मिलियूं आहिनि, उहे जेके मंथली एवज़ खोले वेठा आहिनि। उन हवाले सां हिन वक़्त सां गॾु मीरपुर जो वापारी अॻुवान अमीन मेमण मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल करी हुननि जो छा चवणु आहे। अमीन, छा सबबु आहे जॾहिं बि रमज़ान जे महीने जो जीअं चंडु ॾिसबो आहे तव्हां वापारी अॻुवान बि आहियो ऐं वापारी पंहिंजनि शयुनि ते कंट्रोल करण बजाए जेको आहे अघु वधीक वठनि था, ऐं तव्हां जूं गॾिजाणियूं जॾहिं रमज़ान जो महीनो शुरू थींदे DIG वटि, SSP वटि या डिप्टी कमिश्नर वटि गॾिजाणियूं थींदियूं आहिनि, उन बावजूदि छाजे करे कंट्रोल कोन पियो थिए? माण्हू ग़रीब माण्हू जेका रोज़े खोलण लाइ परेशान आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहली बात तो ये है कि माह रमज़ान मुबारक का महीना सबके लिए एक रहमतों का, बरकतों का महीना होता है और हर मुसलमान की यही कोशिश होती है इस महीने के अंदर जो है मैं अच्छे से अच्छा काम करूं और अल्लाह की रज़ा हासिल करूं। अब इसमें जो रेट कम होना या बढ़ना ये दुकानदार या ठेले वाला उसका कोई काम नहीं होता। ये हुकूमत पाकिस्तान को चाहिए कि इसका रेट का एक कंट्रोल का सिस्टम बनाए जो कि वो 12 माह चले। रमज़ान महीने में इस्लाम नाफिज हुआ है और अल्लाह ताला ने ये नहीं कहा है कि 11 माह आप जो है जो चाहे कर लो और एक महीने में इस्लाम नाफिज हुआ और उसी महीने में इस्लाम को काम कर लो। तो हुकूमत पाकिस्तान को चाहिए कि इसकी एक रेट कायम करे। नहीं, ये जो लिस्ट बना के दे रहे हैं मार्केट कमेटी वाले, इनकी लिस्टों के अंदर रेट दूसरे हैं और जो व्यापारी है वो रेट दूसरे दे रहे हैं, इनके ऊपर अमल कौन कराएगा? इसके जो मार्केट कमेटी लिस्ट बना के जो ठेले वालों को जो देती है वो फ्रूट के अंदर किस्म होती हैं। कोई किस्म अच्छी होती है तो वो 10 रुपये, 20 रुपये, 25 रुपये रेट ज़्यादा बिकता है और कम रेट का अपना हल्का आइटम होता है, हल्का फ्रूट होता है तो 10 रुपये, 5 रुपये कम बिकता है। अब जो लिस्ट में रेट है वो 30 रुपये किलो, अगर मिसाल के तौर पे कोई
फ्रूट है और वो मार्केट से वो लेके ठेले वाला 35 रुपये अगर वो अच्छी क्वालिटी का लेकर आएगा तो 30 रुपये कहाँ से बेचेगा, उसके भी तो बच्चे हैं ना। तो ये हुकूमत पाकिस्तान को चाहिए कि हर चीज़ का एक सिस्टम रेट निकाले, मंडी के अंदर एक सिस्टम बिकने का रेट तरीका निकाले कि ये माल इस तरह से बिके और इस तरह से आगे बिके, इसका एक परसेंटेज होना चाहिए, 10%, 5%, 15%, जो भी वो फ्रूट वालों को, ठेले वालों को ये सिस्टम होना चाहिए कि इस तरह से बिके, 12 माह बिके, ताकि आवाम को, बेचने वाले को भी और खरीदने वालों को भी। आप ज़ाहिर है व्यापारी हो, आप उनकी नुमाइंदगी करते हो, उनकी तारीफ करोगे। यहाँ पर हमने ऐसा भी फ्रूट देखा है जो बिल्कुल खाने के काबिल भी नहीं है, उसका आप रेट देखो, जो 1 नंबर फ्रूट है उसी के बराबर वो रेट दे रहे हैं। देखिए 5 उंगली बराबर नहीं होती। हम इंतज़ामिया से कहते हैं जो गलत अगर काम कर रहा है, चाहे वो हमारा ताजिर भी ना हो, तो उसको आप बाकायदा जुर्माना भी करें, उसको पकड़े भी, उसको सज़ा भी दें। अगर गलत काम कर रहा है, आप सड़ा हुआ फ्रूट बेच रहा है या सड़ी हुई चीज़ बेच रहा है, ख़राब, जो लोगों को नुकसान देती हो सेहत को, तो उसको हम भी हुकूमत पाकिस्तान और हमारे यहाँ की ज़िला इंतज़ामिया से कहते हैं उन्हें पकड़ा जाए। लेकिन ये नहीं कि जो अच्छा बेच रहा है और 10 रुपये 5 रुपये रेट वो ज़्यादा महंगा लेकर आता है और उसको पकड़ें और 30 रुपये वाली चीज़ के रेट लेवें 60 रुपये वाली चीज़ के, तो ये तो नाइंसाफ़ी है। इसलिए ये शिकायत होती है जैसे ईद नज़दीक हो जाती है और शहर के अंदर जो दूसरे ठेले आगे लग जाते हैं और शहर में ट्रैफिक जाम का मसला हो जाता है, उसमें भी जिम्मेदार जो व्यापारी जैसे आप ताजर हो उनको करार दिया जाता है। नहीं भाईजान, आपको ये मैं बता दूं, ये अल्लाह पाक का बड़ा करम है। मीरपुर खास शहर के अंदर ये रोड चल रहा है, ये 3 साल 2 साल, आज से 3 साल 4 साल पिछले ये रोड इस तरह से नहीं चलता था। अभी मैं समझता हूँ कि मेरा अल्लाह ताला का बड़ा करम है, ट्रैफिक निज़ाम भी बहुत अच्छा है, पुलिस का काम भी मीरपुर खास के हिसाब से बड़ा अच्छा काम है। हम इसको, पुलिस को, ट्रैफिक निज़ाम को अप्रिशिएट भी करते हैं और इस टाइम भी रोड वगैरह बेहतरीन चल रहे हैं। और अगर इसको कोई देखने के बाद ये कहे कि नहीं जी ये ख़राब चल रहा है, कोई सियासी मंजर आम पर इसको लेके जाए, तो उसके साथ हम नहीं खड़े हुए हैं। हम ये कहते हैं कि शहर में पहले से इस दौर में बेहतर है। नाज़रीन, इन वक्त असां गॾु मौजूदु आहे वापारी अॻवान अनीस अहमद शेख, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मीरपुर ख़ासि शहर जे अंदरि रमज़ान जो महीनो शुरू थींदे ई आम वाइपे जूं शयूं थोरे जेके फ्रूट आहिनि महांगा थियनि था। उन खां अलावा शहर जा जेके मेन रोड रस्ता आहिनि उहो इंक्रोचमेंट थिए थी। उन खां अलावा एतिरी त ट्रैफिक जाम थिए थी, शाम जे टाइम ते रोज़ेदारनि खे सख़्तु तकलीफ़ थिए थी। एतिरे ताईं जेकर दुकानदारनि खे चयो थो वञे या पुलिस एहलकार वञनि था उन्हनि खे भॼाए थो वञे, एतिरे ताईं दुकानदारनि खे चयो थो वञे त असांखे फिलाणनि माण्हुनि विहारियो। उन हवाले सां ॻाल्हि ॿोल था करियूं, छा चवणा भाई, क्या वजह है जो अभी रमज़ान का जैसे चांद दिखा है उसके बाद ये फ्रूट और जो भी चीज़ें हैं उन्होंने महंगी कर दी है, और उसके अलावा असिस्टेंट कमिश्नर या जो मुख्तियारकार चल रहे हैं छापे लगा रहे हैं, क्या उसके ऊपर कोई असर पड़ता है उनके ऊपर? देखें, होता असल में ये है कि रमज़ान से पहले एक मीटिंग होती है और उसमें बाकायदा जिन्स के रेट तय किए जाते हैं और उसके बाद मजिस्ट्रेट हजरात आ भी रहे हैं बाज़ार में, जुर्माने भी कर रहे हैं। हमारा कहना ये है कि चाहे वो दुकानदार हो चाहे वो ठेले वाला हो, अगर वो रेट से के मुताबिक माल बेच रहा है तो ठीक है, अगर वो रेट के मुताबिक माल नहीं बेचता तो उसको बड़े से बड़े जुर्माने किए जाएँ, चाहे उसमें कोई भी शामिल हो। अब रहा साल आपने कहा कि यार फ्रूट महंगे हो जाते हैं, तो उसकी 2-3 वजूहत हैं, अगर आप उस पर कंट्रोल पा लेंगे तो नहीं होंगे। सबसे बड़ी वजूहत है जिम्मेदार, उसका जिम्मेदार कौन है? उसका जिम्मेदार तो मैं देखें असल में क्या है कि अगर आप मंडियों पर रेट काबू कर लें, असिस्टेंट कमिश्नर वहाँ अपने बंदे खड़े कर दे, जब बोली हो तो उसको रेट को बढ़ने नहीं दिया जाए, जब रेट नहीं बढ़ने दिया जाएगा तो बाजार में महंगा नहीं बिकेगा। नहीं, अभी हमने मार्केट कमेटी की जो लिस्टें देखी है, मार्केट कमेटी की लिस्ट का रेट अलग है और जो फ्रूट वाले बैठे हुए हैं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर वो फ्रूट भी उसी रेट पे दे रहे हैं। देखें, अगर ऐसा है तो फिर ये असिस्टेंट कमिश्नर की जिम्मेदारी है कि वो देखे। और हम तो खुद कह रहे हैं, अगर कोई व्यापारी या ठेले वाला, हम व्यापारी की नुमाइंदगी करते हैं, हम ये कहते हैं कि हमारा ही व्यापारी क्यों ना इसमें मुलविस हो तो आप उसको जुर्माना करें, भारी जुर्माना करें, जेल करें। लेकिन ठेले वाला कर रहा है तो उसके लिए भी एक इस तरह का निज़ाम बनाया जाए कि अगर आप मंडियों में ही रेट को कम कर रहे हैं तो ठेले वाला नहीं बेचेगा ऊपर। नाज़रीन, ही वापारी अॻवाननि जा वीचार ॿुधाईंदा। हिननि जो चवणो हो त मीरपुर ख़ासि शहर जे अंदरि जेका बि ज़िम्मेदार आहिनि, उन जो असिस्टेंट कमिश्नर, उन खां अलावा ज़िले इंतज़ामिया ज़िम्मेदार आहे। मीरपुर ख़ासि शहर में जेका बि इंक्रोचमेंट थिए थी या ठेला अॻियां अचनि था, इन में असां आख़िरी जेको हफ़्ते में बिल्कुलु बंदि कराए छॾंदा आहियूं। मगर हिन वक़्तु मीरपुर ख़ासि शहर जी असीं तव्हांखे सूरत हाल ॾिसूं तो कंहिं ते को बि जुर्मानो जेकॾहिं लॻे थो त उहो उल्टो डबल करे महांगो करे विकिणंदो आहे। ऐं मार्केट कमेटी वारनि खे अॼु ताईं कंहिं बि इंतज़ामिया जे माण्हुनि जे ख़िलाफ़ कोई एक्शन न खयो आहे। छाजे करे त हू पंहिंजी मर्ज़ी जूं लिस्टूं ठाहींदा ऐं मर्ज़ी जा अघु कंदा आहिनि, जंहिंजे करे मीरपुर ख़ासि वासी सख़्तु परेशानी ऐं सख़्तु जेको आहे मायूसी जो शिकार। उन हवाले सां हींअर जेको फ्रूट ख़रीद करे आयो आहे असां गॾु मीरपुर ख़ासि शहर वासी आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल करे छा चवणा, क्या मसला है?
सर अभी मैंने फ्रूट लिया है, कम से कम 4 चीज़ें ली हैं, कम से कम 500 रुपये की। 100 रुपये दर्जन केला है, 100 रुपये किलो चीकू है। जो फ्रूट उठा रहे हैं वो लिस्ट के मुताबिक नहीं है, उससे ज़्यादा पैसे ले रहे हैं। कम से कम 500 रुपये में 4 चीज़ें आई हैं। ये गरीब आदमी के लिए बिल्कुल ही यानी रोज़ के हिसाब से दे रहे हैं, ऐसे बिल्कुल लिस्ट के हिसाब से नहीं दे रहे हैं। जो लिस्ट लगी हुई है उससे दुगना पैसे ले रहे हैं ठेले वाले। उनको बोलते हैं तो बोले भाई हमें महंगी मिली है, इससे ज़्यादा कम में नहीं दे सकते आपको। जो चीज़ उठा रहे हैं, कोई फ्रूट सस्ता नहीं है, यानी गरीब आदमी के लिए रोज़ा खोलना भी मुश्किल हो गया। खुली है वहाँ शिमला बेकरी खुली है, आप जाके देखें। इनको बंद करा। हम लोगों के ऊपर पान की केबिन है, हम लोग शाम को खोलते हैं, दिन को नहीं खोलते हैं। पुलिस का क्या काम है? सस्ता करो। पुलिस का इनका काम है। पुलिस कुछ नहीं करती, क्या करती पुलिस? उनको मंथली कोई नहीं है, बिल्कुल नहीं है, समझा। मेहरबानी करके उनको बंद कराया जाए। हमारी केबिन पान की है, हम शाम को खोलते हैं 5 बजे जाके। हमारे पे जुल्म है, हमको ऑर्डर नहीं है। इन लोगों को ऑर्डर है, क्यों पता नहीं मंथली देते हैं। ये पैसे लेते हैं अल्लाह यानी मंथली देता हूँ, जब तो खोलते हैं ये लोग। गरीब आदमी के लिए है सब कुछ कानून, बाकी और किसी के लिए नहीं है, बड़ों के लिए, समझा। फ्रूट के रेट कैसे चल रहे हैं? फ्रूट का तो उनको लिस्ट दी हुई है, बहरहाल हम उनके बारे में नहीं बोल सकते। लिस्ट के हिसाब से देते हैं? नहीं, लिस्ट के हिसाब से नहीं मिल रहा है। महंगा मिल रहा है फ्रूट अभी। कितना महंगा अंदाजन? काफी 50 रुपये ऊपर, 30 रुपये ऊपर, 20 रुपये ऊपर, इतना महंगा फ्रूट। लाल आलू बुखारा 150 रुपये का 1 पाव है। मैंने बोला क्या साहब बेच रहा? बोला भाई लेना तो लो, छोड़ दो। तो मैंने 100 रुपये के बादाम लिए हैं, उसने आधा किलो बादाम दिए। इस पे कोई कंट्रोल करवाता है? नहीं, कोई भी बोलने वाला नहीं। बोला हमको लिस्ट ही नहीं मिलती, अब क्या करें, लिस्ट अलग रख के बैठते हैं। सबके पास लगी हुई है। अभी तो नहीं होगी, सुबह के टाइम किसके पास होती है? वो ये तो 11-12 बजे आते हैं। तो महंगा बेच रहे हैं ना, मौके का फ़ायदा उठा रहे हैं। गरीब कहाँ से पूरा करेगा? और लाइट के बिल इतना महंगा बेच रहे हैं, 20-20 हज़ार का बिल बेच रहे हैं। कल बिल भेजा हमने, किस्त कराने का, किस्त करके नहीं दे रहे। नाज़रीन, मिरपुर ख़ास शहर वासियुनि थोड़े वापारियुनि जा तव्हां वीचार ॿुधां था। हिननि जो चवणो त मिरपुर ख़ास शहर जे अंदरि जेकॾहिं फ्रूट हुजे या भाॼियूं हुजनि, उन ते केर बि अघनि ते कंट्रोल करण लाइ तयारु न आहे। अगरि इंतिज़ामिया पारां कुझु माण्हुनि ते छापा हयां था वञनि या दंड विधो थो वञे, उन बावजूदि वरी कुझु देरि खां पोइ वरी उहे साॻियो अघु रखंदा आहिनि, पर उनखां डबल अघु करे वेंदा आहिनि। हिन वक़्तु असां अगरि मौजूदु आहे समाजी अॻुवान जावेद बाबर, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं था। तुंहिंजो छा चवणु आहे जावेद भाई? छा सबबु आहे मिरपुर ख़ास ज़िले जे अंदरि, तोड़े मिरपुर ख़ास शहर जे अंदरि जी रमज़ान जो महीनो शुरू थिए थो, वापारी पंहिंजी मर्ज़ी अघु मुक़ररु कंदा आहिनि। एतिरे ताईं असां जेके केला ॾिसूं पिया सड़ियल आहिनि, भठियुनि जा पकल आहिनि, अंब ॾिसूं पिया उन्हनि जी तमामु हालत ख़राबु लॻी पई आहे। फ्रूट ॾिसूं था बिल्कुलु ॻरियल ऐं सड़ियल आहे। उन फ्रूट जो रेट जेको आहे 1 नंबर जो वठनि पिया, ऐं इंतिज़ामिया जे नाले असांखे त का शइ नज़र कोन पई अचे। साईं हिते को इंतिज़ामिया कान्हे का। फ्रूट 2 नंबर हले पियो, सॼो ॾींहुं चोर बाज़ारी, न कोई एडमिनिस्ट्रेशन पुछण वारी आहे, न कोई प्राइस लिस्ट आहे, कोई पुछण वारो कान्हे। हिंदुअनि जी होटलूं बंदि पियूं आहिनि, मुस्लमान जी होटलूं खुली पियूं आहिनि, ऐं कानून जी भंजकड़ी लॻी पई आहे, ऐं हर शइ महांगी आहे। माण्हू ग़रीब माण्हू परेशान आहिनि, उनखे को पुछण वारो ई कान्हे। रमज़ान जो को तक़दुस कान्हे का, ऐं पुलिस पंहिंजे मिशन ते हले पई। तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्तु रमज़ान जे महीने खां पहिरीं फ्रूट जा अघु हुआ या हाणे रमज़ान जे महीने जा फ्रूट जा अघु, उन्हनि में केतिरो फ़र्क़ु आहे? रमज़ान में महंगाई चोट चढ़ी हुई आहे, पहिरें नॉर्मल हुई, हाणे त चोट चढ़ी हुई आहे, हाणे को पुछण वारो कान्हे का। हीअ जेके असिस्टेंट कमिश्नर या ॿिया जेके कुझु छापा मारनि पिया हिननि ते अघनि ते, भला उन में को फ़र्क़ु पियो आहे, को कंट्रोल? कुझु न थियो साईं, कुझु न थियो। ही मुसलसल को अमल थिए, को सज़ाऊं थियनि, कुझु एक्शन थिए त कुझु थींदो न। हीअ त ईंदा आहिनि, पंहिंजी फॉर्मेलिटी पूरी करे हली वेंदा आहिनि बसि। तव्हां बि समाजी अॻुवान आहियो, हर मसइलनि ते तव्हां रोडनि ते हूंदा आहियो। छा सबबु बाबा जे रमज़ान जो महीनो जी शुरू थिए थो, समाजी अॻुवान हुजनि ऐं उन खां अलावा तव्हां वकील बि आहियो, इहे वकील हुजनि, छाजे करे का बि हाणे जेके बि फ़ैसिला जेके थियनि पिया अदालतनि जे थ्रू थियनि पिया, जेके बि अदालतनि में केस आहिनि या दरख़्वास्तूं ॾिनल आहिनि, उन्हनि ते इहे अमल थिए पियो। बाक़ी सिंध हुकूमत, इंतिज़ामिया, उन्हनि लाइ त हमेशह साॻियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उहे फेल आहिनि। छा सबबु आहे तव्हां रोडनि ते कोन था निकिरो? माण्हू जेके ॿिन्ही हथनि सां लुटिजी फुरिजी रहिया आहिनि। सही हुकूमत आहे, कानून हिते आहे कान्हे। पाकिस्तान में स्पेशली सिंध में जेकी हुकूमत आहे उहा त एपेक्स वारनि जी आहे, कोर्टनि जी आहे। कोर्ट जेके चवंदा आहिनि थींदी आहे, बाक़ी त सभु माशाअल्लाह हले पियो काटो। इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु आहे? कुझु कान्हे, ज़ीरो, कुझु कान्हे। जुर्माना करो, इसका दुकान बंद कराओ और इसको जुर्माना करो।
खाने के लिए आप इस्तेमाल करवा रहे हो। सफाई देखो, हालत देखो। इसको गिरफ्तार करो, इसको 3 दिन के लिए अंदर कर दो फिलहाल। चल पर असां सम्झूं था ये नाले मात्र जेको टीमूं वो अची जेको सर्वे करे वञनि थियूं, उन के बाद में उहा साॻी पोजीशन हूंदी आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मीरपुर ख़ास जी मार्केट कमेटी में, जिते हिकु टेंट लॻायो वियो आहे। हिते लिस्टूं बि मौजूदु आहिनि। अक्सर माण्हुनि जो ऐं शहरनि जो इहो चवणु हो त मार्केट कमेटी तरफ़ां जेके लिस्टूं ॾिनियूं थी वञनि त उन्हनि ते अघु हिकिड़ा हूंदा आहिनि, ऐं उन खां अलावा जेका फ्रूट वारा आहिनि उन्हनि ते अघु ॿिया मुक़ररु हूंदा आहिनि। उन हवाले सां हींअर मार्केट कमेटी जे इंस्पेक्टर सां अगरि मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल करींदा, उनजो छा चवणु आहे? मेरा नाम इनायत अली कमाली है, मार्केट कमेटी सब इंस्पेक्टर। यहाँ पर रेट के इंचार्ज हूँ। रेट जो है हम ये कलेक्ट करके प्राइस लिस्टें जो है डिस्ट्रीब्यूट करते हैं, और ये कंप्लेंट सेंटर हमने मार्केट कमेटी की जानिब से इस्टेब्लिश किया है DCO साहब के हुक्म से। सर, अक्सर हमने ये देखा है शहर के अंदर जो भी ठेले खड़े हुए हैं उनके ऊपर किसी के ऊपर लिस्ट है, किसी के पास लिस्ट है नहीं। उसके अलावा साइड के इलाके जैसे सेटेलाइट है, जरवारी शाख है, पंवर कॉलोनी है, और ऐसे इलाके हैं जिसके अंदर कोई भी लिस्ट वगैरह मौजूद नहीं है, क्यों नहीं उनको देते? वो शहर में लगते हैं। सर, हमारा मसला ये, हमारी जो ड्यूटी है, हमारा काम जो है रेट लिस्टें निकाल कर उन्हें मार्केट में इस्टेब्लिश करना है। अच्छा, दूसरा ये कि ठेले वाले जो लिस्टें नहीं लेते हैं उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। उसके लिए मजिस्ट्रेट साहब हैं हमारे मुकर्रर करदा, जो हमारी इंतजामिया कमेटी है DCO साहब की तरफ से बनाई गई है, उनका विजिट प्रॉपर अगर रहे तो ठेले वाले लिस्टें लेंगे। अभी यहाँ आप मार्केट चौक पर देखें, आपको अक्सर ठेलों में लिस्टें नहीं मिलेंगी। हम जाते हैं वहाँ गश्त करते हैं, उनको कहते हैं भाई आप लिस्ट लें, लेकिन प्रॉपर चूँकि वहाँ से जो है इंतजामिया की तरफ से कोई चेकिंग बैलेंस का सिलसिला नहीं है। शुरू में हमने ये देखा है कि ठेले वालों के ऊपर जो आपकी लिस्टें पड़ी हैं उसमें किसी में तो आपके रेट बिल्कुल कम है, वो ज़्यादा दे रहे हैं, किसी में ज़्यादा है, वो रेट कम दे रहे हैं। सर, ये शिकायत आपको ज़रूर मिलेगी, आप बिल्कुल दुरुस्त फरमा रहे हैं, लेकिन इसके लिए ऐसा है कि हम जो रेट इस्टेब्लिश करते हैं वो मार्केट कमेटी की सब्ज़ी मंडी में सुबह जो ऑक्शन होता है, हम वहाँ से रेट कलेक्ट करके उसको इस्टेब्लिश करते हैं। उसके बाद ये होता है, कुछ ठेले वाले हजरात हैं वो हैदराबाद से, बाहर से परचेज़ करते हैं, उनको महंगा सस्ता मिलता है। कुछ फ्रूट के सप्लायर हैं वो यहाँ आकर के उनको देकर जाते हैं, तो उन्हें महंगा सस्ता मिलता है, इसलिए हमारी रेट लिस्ट में और उसमें फ़र्क होता है। सर, ये हम 5 रुपए की इसको मार्केट में जो है वो दे रहे हैं फ़ी ठेले को। वैसे क्या इसकी फ़ीस मुकर्रर होती है या आपको वैसे भी देना? कोई इसकी मुकर्रर नहीं है। ये जितना ना कोई इंतजामिया की तरफ से हमें ये टेंट वगैरह का किसी किस्म का कोई एक्सपेंस मिलता है, ये सारा मार्केट कमेटी अपनी तरफ से करती है। और मार्केट कमेटी चूँकि एक खुद मुख्तार इदारा है, वो सीधी कहते हैं कि ऑटोनोमस बॉडी है, अपना कमाएं अपना खाएं। वो मार्केट कमेटी को गवर्नमेंट की तरफ से किसी किस्म की कोई ऐड नहीं मिलती है इस कंप्लेंट सेंटर के हवाले से। तो इस टेंट को इस्टेब्लिश करने में जितना भी किरदार है और डिस्ट्रीब्यूट करने में, लिस्टों को प्राइस में, शहर में जगह जगह पहुंचाने में, ये सब मार्केट कमेटी अपने तौर पर करती है, अपने बिहाफ पर करती है। नाज़रीन, मीरपुर ख़ास ब्यूरो टाइम में मीरपुर ख़ास शहर वासियुनि जा तोड़े वापारियुनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो चवणु हो शहर में जेको आहे, जेको दुकानदारनि पारां अघु चोट चाढ़े छॾिया आहिनि। सिंध TV न्यूज़ जी टीम पहुती, उन ते असिस्टेंट कमिश्नर मीरपुर ख़ास नूरुद्दीन हेंगोरो पहुची। मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदरि जेके छापा आया हुआ, जिते कुझु होटलूं खुलियूं पियूं, उन्हनि ते ॾंढ विधो वियो। उन खां अलावा कुझु मिठाई जा दुकान हुआ या कुझु रेड़े वारा, उन खां अलावा जेके गैर मयारी शयूं ॾेई रहिया हुआ, उन्हनि जे तक़रीबन 30 खां वधीक जेके दुकाननि ते 5,000 खां वधीक जुर्मानो त विधो। अचो त उन हवाले सां असिस्टेंट कमिश्नर नूरुद्दीन हेंगोर सां जो असां ॻाल्हि ॿोल था करियूं, हुनजो छा चवणु आहे? सर, मीरपुर ख़ास शहर वासियुनि जूं इहे शिकायतूं हुयूं त मीरपुर ख़ास जा असिस्टेंट कमिश्नर या ज़िले इंतज़ामिया पारां अघनि ते कंट्रोल कोन पिया कराइनि। जेके बि वापारी आहिनि उन्हनि वटि जेके लिस्टूं आहिनि उन खां वधीक अघु वठी रहिया आहिनि। छा सबबु आहे जेको हिन ते अघनि ते कंट्रोल कोन पियो थिए? उन खां अलावा तव्हां अॼु मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदरि कार्रवाई जेका कई आहे, केतिरनि माण्हुनि ते ॾंढ विधा आहिनि? असां जीअं हिते चार्ज वरिती आहे ॿिए रमज़ान 2 तारीख़ खां वठी, ऐं तक़रीबन रोज़ानो मार्केट जी विज़िट कयां पियो। ये शिकायतूं असां ताईं बि आयूं हुयूं त कुझु माण्हू जेके आहिनि लिस्टुनि शो कोन था कनि ऐं लिस्टुनि खां वधीक था वठनि। अॼु तव्हांजे साम्हूं असां ॾिठोसीं, जन बि जिते जिते असांखे महसूसु थियो त को बदमाशी करे पियो ऐं लिस्ट खां वधीक रेट वठे पियो, त उन जे साम्हूं ॾंढ कयो वियो ऐं 1-2 माण्हुनि खे गिरफ़्तार बि कयो वियो इन चकर में। ऐं उनखां अलावा जेको होटल हिकिड़ो खुलियल हुयो उनखे बि बंदि करायो वियो ऐं उनखे चयो वियो त उहो प्रॉपर परमिशन आणे, न त उनखे होटल खे बंदि कराए। ऐं असां हीअ 30 रमज़ान ताईं 29 रमज़ान ताईं इंशाअल्लाह ताला
रोज़ानो विज़िट कंदासीं ऐं जेके जिथे जिथे भी असांखे कंप्लेन आई असां उनखे छापो हणंदासीं, उन ते फाइन कंदासीं, न त ॿी सूरत में गिरफ़्तार भी कंदासीं। पर अक्सर ये शिकायतूं आहिनि जेके मार्केट कमेटी तरफ़ां लिस्टूं ॾिनल पियूं वञनि, उन में अघु हिकिड़ा आहिनि त जेके रेड़े वारा आहिनि या दुकानदार उहो ॿिए अघ ते विकिरो करे रहिया। छा सबबु आहे जो मार्केट कमेटी वारा छा वेही पंहिंजी मर्ज़ीअ सां लिस्टूं ठाहिनि था या वापारियुनि सां मिलनि ई कोन था या उते सब्जी मंडी में जेको वञनि ई कोन था, जंहिं टाइम ते फ्रूट वग़ैरह विकिरो थिए थो या भाॼी विकिरो थिए थी। ऐं अक्सर असां ॾिठो आहे त लिस्ट खां हटी करे अघु वठनि पिया। शुरू वारे ॾींहंनि में इहा शिकायत आई हुई त मार्केट कमेटी वारनि जो जेको रेट आहे उहो मार्केट खां बि मथे आहे। पोइ ADC 1 साहब उनजी मीटिंग कॉल कई हुई ऐं उन में इहा ॻाल्हि तय कई वई हुई त डेली जे बेसिस ते हर इदारे जो नुमाइंदो रेवेन्यू जो मार्केट कमेटी जो वेहंदो ऐं कंदो। उन खां पोइ असां ॾिठो काफ़ी ख़ासि करे 2-3 अहिड़ा आइटम हुया जंहिंजा मार्केट रेट खां मथे हुया, पर उहे हाणे हिन वक़्त ताईं बिल्कुलु सही आहिनि। ऐं पर असांखे सिर्फ़ु जेको मेन शइ जेका आहे उहा इंश्योर कराइणी आहे त जेका मार्केट कमेटी लिस्ट ॾिए थी उनखे उन हिसाब सां मार्केट में हलणु खपे, उन खां मथे उन्हनि खे न विकिरणु खपे। सिंध TV न्यूज़ जी जिते बि टीम पहुती उते असां ॾिठो आहे त तक़रीबन फ्रूट जेको आहे जी मिसाल जे तौरु हीअ अंबनि त कंहिं कम जा कोन्हनि, बिल्कुलु ख़राबु आहिनि। उन खां अलावा खोड़ सारा जी होटल हुई, उन में गंदगी हुई, सफ़ाई कोन हुई, दुकान हुआ उन्हनि ते सफ़ाई कोन, रेट लिस्टूं कोन, उन हवाले सां छा चयो? सफ़ाई जे हवाले सां असां 2 या 3 दुकाननि वारनि ते चालान कयो आहे ऐं उन्हनि खे इनिशियल वार्निंग ॾिनी आहे त आईंदा इहा शइ न थियणु खपे ऐं जे न थी त असां उन ते वधीक पेनल्टी हणंदासीं, उनजे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कंदासीं। छाजे करे सर जेकॾहिं मीरपुर शहर जे अंदरि मार्केट कमेटी जा लिस्टूं ॾियनि था, साइड जा लाइक़ आहे, हिन सेटेलाइट उन आहे, जरवारी शाखा आहे, उन खां अलावा खोड़ सारा हीराबाद आहे, पाक कॉलोनी आहे, गुलशन कॉलोनी, इहे सभई इलाइक़नि में उते लिस्टूं हुजनि कोन थियूं, उते छो कोन्हे कार्रवाई थिए? मां कल्ह बि वियो हुउसि, मां सेटेलाइट टाउन वियो हुउसि ऐं परते जरवारी ॾे बि वियो हुउसि। उते हुयो जिथे मां कुझु अहिड़ा रेड़ा ॾिठा जिन ते लिस्ट उन्हनि रखियो त वेठा आहिनि पर शो नथा कनि ऐं उन्हनि ते असां चालान कयो। कल्ह बि तक़रीबन कोई 15 खां 20 रेड़नि ते असां उन हिसाब सां कयो। ख़ासि करे फ्रूट वारा जेके आहिनि उहे लिस्टूं पोइ ते रखनि था, शो कोन था कनि, जॾहिं वञनि था त शो कनि था। असां उनजे ख़िलाफ़ु क़दम खणूं था, उन ते दंड विझूं था, असां उन ते ख़िलाफ़ु कार्रवाई कयूं। शहरनि जूं अक्सर इहे शिकायतूं हुयूं त जेके बि होटल खुलियूं पियूं आहिनि उहे सिर्फ़ु जेको आहे कुझु अदालतनि खां लेटर वठी आया आहिनि। उहो असां इहो ॾिठो त अदालत जेके गुज़िरियल साल लेटर हिन वक़्तु बि हलाए रहिया आहिनि ऐं पुलिस उन्हनि सां गॾु आहे, पुलिस ताईं मंथलियूं वठे थी वञे या मानियूं खाई थी वञे। तव्हांखे छा अहिड़ियूं शयूं की नज़र आयूं? एहतराम रमज़ान जे हवाले सां हाई कोर्ट जा क्लियर आर्डर आहिनि। जनाब मोहतरम सेशन डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज साहब उनजा इंचार्ज आहिनि, उहो ई परमिशन करे सघनि था। उन खां अलावा जेका बि का बि परमिशन आहे उहा गैर क़ानूनी आहे ऐं मूंखे जिथे बि ख़बर पई ऐं उनके ख़िलाफ़ु कार्रवाई कंदुसि। अंदर से तो साफ़ ही होता है मगर ये जब अंदर जाता है ना ये बहुत बड़ा हम खुद घर में इस्तेमाल करते हैं सर। इधर से होती है सरसों का है सर, अंदर से साफ होता है, बाहर से हिस्सा। इसमें तो गाड़ी का मैं पेट्रोल भी नहीं डालूंगा तो पेट्रोल के काम का नहीं है ना सर। तो ये खाने के लिए आप इस्तेमाल करवा रहे हो। सफाई देखो, हालत देखो। इसको गिरफ्तार करो, इसको 3 दिन के लिए अंदर कर दो फिलहाल। नाज़रीन जी रमज़ान जो महीनो शुरू थींदो आहे त वापारी पंहिंजी मर्ज़ी या अघु लॻाईंदा आहिनि। उन खां अलावा मार्केट कमेटियूं बि मौजूदु आहिनि, ज़िले इंतज़ामिया बि मौजूदु आहे। हिननि ते जेकॾहिं जुर्माना बि लॻनि था, उन बावजूदि मीरपुर ख़ासि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदरि होटलूं बि खुलियूं रहनि थियूं। उन खां अलावा जेके मिठाई जा दुकान बि खुलिया रहनि था, इंतज़ामिया पारां दंड बि विधा वञनि था। उन बावजूदि हिननि ते को बि असरु कोन पियो थिए, जॾहिं त ज़िला पुलिस ऐं पुलिस इंतज़ामिया या उन हद जा थाणा उते बि मौजूदु आहिनि, उते जा पुलिस एहलकार बि मौजूदु आहिनि। उन बावजूदि उन्हनि ते को बि अहिड़ो एक्शन न पियो कयो वञे। जी सिंध TV न्यूज़ जी टीम पहुती त असिस्टेंट कमिश्नर नूरदीन हिंगोर जो पारां मुख़्तलिफ़ दुकानदारनि ते छापा हया विया आहिनि, मगर जिन इलाइक़नि में छापा हया था वञनि उते उनखां पहिरीं माण्हू उन्हनि खे ॾस ॾेई छॾंदा त उहे लिस्टूं उन टाइम ते वठी रखंदा आहिनि। हिन खां पहिरीं केर बि जेको आहे अघनि ते केर बि कंट्रोल करण लाइ तयारु न आहे। हुकूमत खे घुरिजे ऐं ज़िले इंतज़ामिया खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी हिननि जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।